नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मस्जिदियूं त वॾियूं ख़ूबसूरत हूंदियूं सुठियूं हूंदियूं पर उन में इबादत वारा माण्हू हूंदा ई कोन इबादत उन में थींदी कोन तंहिंजे कारण जेको आहे त मस्जिदियूं त हूंदियूं इबादत वारा हूंदा कोन सुठियूं ठहियल हूंदियूं पर इबादत उन्हनि में हूंदी कोन इहा बि क़यामत जी निशानी आहे मस्जिदियूं हुजनि इबादत न हुजनि ऐं सुठियूं ठहियल हुजनि पर इबादत जो नालो कोन हुजे सिर्फ़ु नालो इहो हुजे त असांजो नालो थिए फ़ख़्र ते मस्जिदियूं ठाहियूं त इहो क़यामत जी निशानी आहे अल्लाह जी बुलंदी ऐं अल्लाह जी अज़मत जे ख़ातिर मस्जिद सुठी ठाहिजे इन में को अर्ज़ु न आहे जीअं कल्ह मां अर्ज़ु कयो हुयो त हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ मस्जिद नबी खे ॾाढो सिंगारियो हुयो तां त हिन में अल्लाह ताला जो नालो बुलंद थी वञे नियत इहा हुजे त को अर्ज़ु न आहे बाक़ी मस्जिद इन जे कारण ठाहिजे त असांजी क़ौम जो नालो बुलंद थी वञे इहा बि क़यामत जी निशानी आहे अल्लाह इख़लास नसीब अता फ़रमाए ऐं रसूलुल्लाह इहा बि क़यामत जी निशानी ॿुधाई आहे मस्जिदनि खे गुज़रगाह बणायो वेंदो माण्हू उतां गुज़रंदा माण्हू घुमंदा फिरंदा तफ़रीह कंदा मस्जिदनि में जेको आहे त माण्हू घुमंदा फिरंदा इबादत जे कारण कंहिंजी दिलि न कंदी जीअं वॾियूं वॾियूं मस्जिदियूं हूंदियूं आहिनि दुबई में या वॾनि वॾनि मुल्कनि में वॾियूं मस्जिदियूं पोइ उते जेको आहे त मर्द त छा जेको आहे त काफ़िराणियूं औरतूं बि अची बेपर्दा खां घुमनि थियूं त सभु त सहिरो तफ़रीह बणायो वेंदो पाकिस्तान में बि अहिड़ियूं मस्जिदियूं आहिनि जिन खे सिर्फ़ु घुमण जो नमूनो बणायो वियो आहे इबादत खां ख़ाली हूंदियूं ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मस्जिदनि में बुलंद आवाज़ सां ॻाल्हायो वेंदो क़यामत जूं इहे बि निशानियूं आहिनि मस्जिद में बुलंद आवाज़ कया वेंदा दुनिया जूं ॻाल्हियूं कयूं वेंदियूं ऐं रसूलुल्लाह फरमायो वॾा वॾा फितना ज़ाहिर थींदा झगड़ा ज़ाहिर थींदा फ़साद ज़ाहिर थींदा जीअं पई अर्ज़ु कयो पहिरीं हदीसनि में त हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला जो क़त्ल उन खां बाद में जेको आहे त मदीनो एतिरो त खून में रंगिजी वेंदो जो पथरनि जे मथां खून वही वेंदो हज़ारे माण्हू उते क़त्ल थिया ऐं अहिड़ी तरह सां मको बि जेको आहे त खून में रंगिजी वियो हुयो अॻिते हली करे जेको आहे त वॾा वॾा फितना थिया ऐं अहिड़ी तरह सां फितनो दुहे मां चंगेज़ खान वारो ऐं हलाकू खान वारो फितनो जेको बगदाद जे मथां हमलो थियो हुयो जंहिंमें हिकिड़नि उलमा फरमायो 70 लख ॿियनि उलमा फरमायो 1 करोड़ 6 लख माण्हू जेको आहे त मुस्लमान खुसिजी विया हुआ इहे वॾा वॾा फितना पैदा थींदा ऐं अहिड़ी तरह सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं जहिड़ो आम थी वञे पोइ माण्हू खे घर में रहणु घुरिजे ऐं अहिड़ी तरह सां संजय फरमायो जेको दीन ते इहा बि क़यामत जी निशानी हूंदी दीन ते जेको अमल कंदो ईअं सम्झ हथ में टांडा खणे एॾी हुनखे तकलीफ़ ॾिनी वेंदी अबा कोई ॾाढ़ी रखे उनखे घर में तान हाणे मुला थियो आहे हाणे न तस्बीह खई आहे ईअं ताना ॾींदा आहिनि दीन जे मथां हलणु माना हथ में टांडा खणणु एॾो माना अड़ायो थी वेंदो ऐं अहिड़े माहौल में रसूल फरमायो मन आया सुन्नती इन फसाद उम्मती जे ओ फितने वारे फसाद वारे वक़्त में मां मुहम्मद जी हिकु सुन्नत खे ज़िंदा कयो 100 शहीदनि जो सवाब मिलंदो त बहरहाल अहिड़ो ज़मानो ईंदो दीन जे मथां हलणु हथ में टांडे खणण जे बराबरि हूंदो ऐं साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमायो इस्लाम खां अजनबियत आम थी वेंदी माण्हू इस्लाम खे सुञाणींदो कोन त इस्लाम छा शइ आहे साईं जन फरमायो दीन खे दुनिया जे ज़रिए जेको आहे त दीन खे विकितो वेंदो मुस्लमान साईं जन फरमायो घणा हूंदा पर बेकार हूंदा जीअं साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुस्लमान खे कोठो वेंदो छो हुब दुनिया में करायतुल मौत दुनिया जी मोहब्बत हूंदी मौत खे यादि कोई न कंदो इहा क़यामत जी निशानी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुस्लमान मालदार हूंदा दीनदार कोन हूंदा इहा बि क़यामत जी निशानी आहे वॾा वॾा माल हूंदा 24 कलाक उनखे कारोबार जो फ़िक्र हूंदो दीन जे बारे में पुछा करे त निमाज़ जा अहकाम बि उनखे कोन ईंदा त साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मालदार हूंदा लेकिन बेदीनदार दीनदार कोन हूंदा ऐं कूड़ आम थींदो शराब आम थींदो ज़िना आम थींदी संजय फरमा इहा बि क़यामत जी निशानी आहे बज़ाहिर दोस्ती हूंदी संजय फरमा कुलूब ज़ियाब अंदर में अहिड़ियूं त दिलियूं हूंदियूं जीअं बग़ैर हूंदो आहे अहिड़ी तरह सां दिलनि में बुग़्ज़ ऐं फ़साद हूंदा ज़ाहिर में माण्हू मिठो हूंदो अंदर में ॾाढा जेको आहे त हिक ॿिए सां दुश्मनी संजय फरमायो अहिड़ो बि क़यामत जी निशानी न आहे कासियातुन आरियातुन जीअं कल्ह आयो त औरतुनि खे कपिड़ा हूंदा पर पोइ बि नंगियूं हूंदियूं त उहे लुंडा सोड़ा कटियल कपिड़ा बहरहाल गाने ॻाइण वारियूं आम थी वेंदियूं ऐं गाननि जा औज़ार आम थी वेंदा माण्हू ज़कात खे जॾहिं चटी सम्झणु लॻंदो ऐं अहिड़ी तरह सां घरवारी जी इताअत कंदो मामला घरवारी जे हवाले कंदो अम्मा जी नाफ़रमानी कंदो ऐं अहिड़ी तरह सां जेको आहे त दोस्त खे क़रीब कयो वेंदो अबे खे दूर कयो वेंदो जीअं हदीस में पढ़ियोसीं इहे क़यामत जूं निशानियूं नंढियूं शरारती जेको आहे क़ौम जा सरदार उहे चूंडिया वेंदा जेके शरारती हुजनि माण्हू इन जे कारण कंहिंजी इज़त कंदो छो त उहो शरारती हूंदो जेकॾहिं इज़त न कंदुमि त हे मूंखे मारे न छॾे इन जे कारण हुनजी ख़ौफ़ जे कारण इज़त कई वेंदी संजय फमा गुमराह लीडर कया वेंदा ऐं मां खां बाद क़यामत जूं इहे निशानियूं आहिनि खोड़ नबी पैदा थींदा
कूड़ी दावा कंदा त मां नबी आहियां हालांकि आख़िरी नबी मां मुहम्मद आ मूंखां बाद कोई नबी न आहे अचणो ईसा अलैहिस्सलाम ईंदो वो दज्जाल खे क़त्ल कंदो पर मां मुहम्मद जी उम्मत मां ईंदो हूंदो त नबी पहिरियों हुनखे नुबूअत मिलियल आहे पर ईंदो त शरीयत मां मुहम्मद जी ते हलंदो वो पहिरियों नबी पैदा थियल आहे बहरहाल ऐं अहिड़ी तरह सां क़त्लिया मुसलमा कज़ाब रसूल जे हूंदे ई नुबूअत जी दावा कई हुई उन खां बाद में असवद अंसी दावा कई उन खां बाद में मौजूदा दौर में जेको आहे त ग़ुलाम अहमद कादियानी दावा कई नुबूअत जी खोड़ जेको आहे त कूड़ा नबी पैदा थींदा ऐं अहिड़ी तरह सां क़त्ल आम थींदो हुनखे माण्हू क़त्ल कंदा बुलंद मक़ामात ठाहे जॻहियूं बुलंद ठाहे माण्हू फ़ख्रु कंदो त मां हिन खां वधीक आहियां इहा बि क़यामत जी निशानी आहे सॼे बाबा झुटो जुड़ो जेको घर आहे बसि अलाह जो शुक्र कर बुलंद मक़ाम ठाहींदा हो जेकॾहिं ॿ मार ठाहींदो हेठि वञा मां 3 मार बंगलो ठाहे करे हिन खां वधीक थी वञा इहे सॼे बाबा क़यामत जी निशानी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमायो नालायक हुक्मरान पैदा थींदा इहा बि क़यामत जी निशानी आहे रसूलुल्लाह फरमायो व्याज आम थी वेंदो हलाल ऐं हराम जी तमीज़ न रहंदी हिकिड़ो थींदो आहे माण्हू खे ख़बर पए त मां हलाल थो कमायां सॼो फरमायो हलाल हुजे हराम हुजे माण्हू चवंदो बसि अचे माल हराम जी काई ख़बर कोन हूंदड़ सॼो फरमायो कंजूसी आम थी वेंदी उमिरि में बेबरकती थी वेंदी आसमान खां पोइ पथर वरसणु शुरू थी वेंदा आसमान खां पथरनि जी बरसाति थींदी शराब खे नालो तब्दील करे हलाल कयो वेंदो चवंदा आहे शराब न आहे जीअं अॼुकल्ह कैमरा जे फोटो खे नालो तब्दील करे हलाल थो कयो वञे हक़ीक़त इहा जेको आहे त शराब खे नालो तब्दील अहिड़ो बि ज़मानो अॼु शराब खे शराब त सम्झो थो वञे अहिड़ो बि ज़मानो ईंदो शराब खे शराब बि माण्हू न चवंदा हे हलाल आहे ॿियो नालो वारो ॾेई करे चवंदा हे हलाल आहे अहिड़ो ज़मानो बि ईंदो ऐं अहिड़ी तरह सां बुराइनि खां रोकियो कोन वेंदो अहिड़ो ज़मानो ईंदो सॼो फमा क़यामत जी निशानी माण्हू चवंदा त असां काश मरी वञूं छाजे कारण दुनिया जी परेशानियुनि जे कारण सॼो फमा ज़िलज़िला पोइ घणा थी वेंदा यहूद ऐं नसार जी माण्हू इत्तिबा कंदा काफ़िरनि जी चपे चपे ते मां मुहम्मद जी उम्मत मां मुहम्मद खे छॾे काफ़िरनि जी इत्तिबा कंदी ऐं अहिड़ी तरह सां सॼो फमायो जेके फल फ्रूट मेवा वग़ैरह आहिनि समर उनमें बेबरकत ईंदी अब तव्हां को पुछां थो पहिरें ज़माने में इहे दवाऊं वग़ैरह हूंदियूं हुयूं बिना दवा जे अहिड़ो त फल फ्रूट थींदा हुया अॼु केतिरियूं दवाऊं त आहियूं पोइ बि बेबरकती आहे त सॼे फल फ्रूटनि वग़ैरह में बेबरकती अची वेंदी इन में अन्न वग़ैरह बि अची वियो ऐं अहिड़ी तरह सां सॼे फरमायो त पैसनि में इंसान विकामजी ईंदो इंसाफ़ जेको आहे फ़ैसिला पैसनि जे ज़रिए ख़रीद कया वेंदा जेतिरो पैसो ॾियो उहो हुनजे हक़ में फ़ैसिलो इंसाफ़ अची वेंदो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमायो इहा बि क़यामत जी निशानी आहे त जेको महरूम माण्हू हूंदो सुञातल हूंदो उनखे सलाम कयो वेंदो जेको सुञातल न आहे तोड़ियो मुस्लमान हुजे उनखे सलाम न कयो वेंदो जे सुञातल आहे त सलाम न सुञातल हूंदो त सलाम न कयो वेंदो त बहरहाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमायो त अहिड़ो बि ज़मानो ईंदो जहिड़ा एतिरा वधी ईंदा जो मर्द ख़तमु थी वेंदा हिकिड़ो मर्द हेॾो अचे त 50 औरतूं हेॾो एतिरियूं माना औरतूं जाम मर्द हिकिड़ो थी वेंदो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहा बि निशानी ॿुधाई क़यामत जी निशानी मां इहा बि निशानी आहे साईं फरमायो जो हता के इंसान सां इंसान जी जुती बि ॻाल्हाईंदी इंसान सां इंसान जी जुती बि ॻाल्हाईंदी त हुन सां जुती बि ॻाल्हाईंदी ऐं रसूलुल्लाह फरमायो अहिड़ो बि क़यामत जे क़रीब वक़्तु ईंदो इंसान जी पिनी इंसान सां ॻाल्हाईंदी त तुंहिंजे घर में छा छा थो थिए इंसान जी पिनी ॻाल्हाईंदी ऐं अहिड़ी तरह सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमायो इस्लाम मुख़्तसिर थी वेंदो इस्लाम मुख़्तसिर थी वेंदो रसूल फरमायो इस्लाम अची वियो जेको आहे मके मदीने में इस्लामी हुकूमत हूंदी वञी करे हो ख़ैबर ताईं इस्लामी हुकूमत हूंदी बाक़ी चौधार ईसाइन ऐं यहूदियुनि जी हुकूमत हूंदी इस्लाम बसि इन ई इलाइक़े में बंदि थींदो न त चौधारी कुफर जी हुकूमत हूंदी